नाज़रीन ख़बर है तंगवानी मां जेका आवाज़ शेयर करूं पिया। तंगवानी मां ते हुसैन बिजाणी जी रिपोर्ट मूजिब तंगवानी में आल पाकिस्तान बुर्दी बुलंदी वेलफेयर एसोसिएशन के मरकज़ी सदर मीर इकबाल अहमद खान बिजाणी बुलंदी सूबाई सिंध के आल बुर्दी बुलंदी वेलफेयर एसोसिएशन के जनरल सेक्रेटरी एडी खान जाफरी बेटाई प्रेस क्लब तंगवानी पहुंची करे साल 2025 के लिए चुनजी आयल दोस्तन के मुबारकबाद दी। इन मौके ते मीर इकबाल अहमद खान बिजाणी ॻाल्हाईंदे चयो त साफ़ हिकु पैगंबरी पेशो है। कलमसान मज़लूम आवाम जो आवाज़ उठाण भी एक वही इबादत में शुमार है। पाकिस्तान बुर्दी बुलंदी आल वेलफेयर एसोसिएशन पंहिंजे वसार कम कर रही है। ज़िलो कश्मीर इन वक्त लावारिस बनल है। चोरियों दाड़ा अगवा रोज़ मामूल बनल आहिनि, पर हितां जा चूंडियल नुमाइंदनि समेत कानूनी इदारा बेखामोश तमाशाई बनल आहिनि। कश्मीर कंदकोट तंगवानी जी इन इलाक़नि में अमन अमान कायम करण हुकूमत की जिम्मेवारी है, पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हुकूमती इदारा भी पंहिंजे किरदार में मुकम्मल तौर नाकाम थी विया आहिनि। अमन अमान के बहाल करण लाइ कानून लागू कंदड़ इदारनि खे धाड़ियुनि खिलाफ़ ऑपरेशन शुरू करणु घुरिजे ऐं उन्हनि जी पुठ भराई कंदड़नि टोलनि खे भी ख़त्म कयो वञे। पुलिस ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि खे वधीक मुयसर बणायो वञे ऐं आवाम जो एतमाद बहाल कयो वञे। कश्मीर कंदकोट तंगवानी हिन वक़्त एक वॾी आज़माइश मां गुज़री रहिया आहिनि। धाड़ियुनि जी हुक्मरानी, नाइंसाफ़ी ऐं ज़ियादतुनि सबबि हिन इलाइक़े जो अमन तबाह थी वियो।